ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. آمين. اللهم ربنا آمين. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. رب زدني علما نافعا وارزقني فهما كاملا يا فتاح يا عليم يا خبير. رب يسر ولا تعسر وتمم علي بالخير وبك أستعين خير يا إلهي. كل صعب بحرمة سيدنا النبي صلى الله عليه وسلم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. وصلى الله تعالى على حبيبه سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه. لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. الحمد لله الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على خاتم الأنبياء والمرسلين سيدنا نبينا شفيعنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. जेही आते ही तब बानी बारो चल जी हो जाता हो तपनो असी नो कमीनिया के ही असल आरिया जाम जे आओ पलो आपे हो जा पाइन पेर में माता जुतिया ना जे
पो विसारे वेही तन के चिनखे आऊं की अरहाम सल्लिमू या कौम बल सल्लु अला सदरिल अमीन मुस्तफा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। हमदई सलातो सलाम का बाद में इंतहाई वाजिबुल एहतराम ओए शख्सियतूं जिनजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जा नबी पंहिंजे वरसे में दिरहम ऐं दीनार नाहिन छॾींदा बल्कि अल्लाह जा नबी पंहिंजे वरसे में इल्म छॾींदा आहिनि। फल उलमाउ वरसतुल अंबिया तो आलिम ई नबियन सगोरन जा वारिस आहिनि। मुक़्तदर उलमाए किराम हुफ़ाज़ इज़ाम अमायदीन इलाका ऐं जेके भी तमाम माशाअल्लाह कसीर तादाद में इन पिंडाल में महबूब जे मिलाद में तशरीफ फरमा आयो सबई लाइक इज्जत लाइक एहतराम आयो तो तमाम सब हिते असां गॾु थिया आहियूं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र पाक करण जे लाइ। असां जे मुर्शिदन असां जी या तरबियत फरमाई आ त जेके अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र पाक जी महफिल सजाइन था महबूब जे जिक्र जो एहतमाम कन था ऐं ॿिया जेके उन जिक्र पाक खे ॿुधण जे लाइ ख़ालिस ऐं इख़लास सां सिर्फ अल्लाह ऐं उन जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी करण जे लाइ अहिड़नि बरकतुनि वारनि महफ़िलुनि में अचनि था त हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो अहिड़ा माण्हू मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जा महिमान आहिनि। क़ारी साहब तव्हांखे ॿुधायो त हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अॼु खां ई सम्झो त 200-250 साल अॻे जेके माण्हू चवनि था त ही मिलाद बिदअत आहे या शिरक आहे या ग़लत आहे या उन्हनि जी सोच सही नाहे 200-250 साल अॻे हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो जय्यद आलिम मुफ्ती मुफस्सिर मुहद्दिस कादरी तरीके जो हिन बर्रे सगीर में हजरत गौस पाक जो नायब इमाम आरिफीन हजरत पीसी रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पान जमाअत जे लाइ लंगर तैयार फरमाइन तैयार कराए जमाअत खे ओ लंगर वापराइण जो हुकुम फरमाइन त लाज़िमन हजरत रोज़े धनी पंहिंजी जमाअत खे कुरान ऐं हदीस जी रोशनीअ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम मर्तबो फज़ाइल हबीब जो शान बयान करे जमाअत खे ॿुधाए
पोइ जॾहिं जमात लंगर खाई ॿाहिरि निकिरे त हज़रत रोज़े धणी उन्हनि जा हथ पाण पियो धोआरे। पर यादि रखिजो, इन्नमल अमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियतुनि जे मथां आहे। ही महफ़िलूं ज़िक्र वारियूं हबीब जे मिलाद जूं असांजे बुज़ुर्गनि इन्हनि जो इनेकाद कयो आहे त सिर्फ़ इन जे लाइ त उम्मत जी इस्लाह थिए, उम्मत जी तरबियत थिए, उम्मत के हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम मर्तबो ख़बर पए। कुरान हबीब जे लाइ छा थो चवे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत तय्यबा छा आहे, संदन ज़िंदगी कीअं गुज़री, संदन अखलाक कहिड़ा हा, उहे बयान थियनि, उम्मत ॿुधे, सीने सां उन्हनि लफ़्ज़नि खे, उन्हनि ॻाल्हियुनि खे लाए कुरान पाक जे अहकामात ते अमल करण जी कोशिश करे ऐं पंहिंजी ज़िंदगी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े मुताबिक़ गुज़ारे त पोइ मौजूदा अहिड़ियूं महफ़िलूं जिन में अदब सां, एहतराम सां, अक़ीदत सां अचिजे, तो अहिड़ियूं महफ़िलूं मुनाक़िद करण वारनि केतिरनि ई बुज़ुर्गनि जिन में अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह तआला अलैह, मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैह, असाई तव्हांजो इमाम इमामुल आरिफीन हज़रत पीसी रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात, वो चाहे अल्लाह जा वली गौसुल आलमीन हुजे, मखदूम सरवर नूह हुजे, शाह अब्दुल लतीफ भेटाई हुजे, दाता गंजे बख्श अली हिजवेरी हुजे, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह तआला अलैह हुजे, इन्हनि ही ज़िक्र जूं, दर्स जूं, मीलाद जूं महफ़िलूं उम्मत जे मुजादा इस्लाह जे लाइ, तरबियत जे लाइ जारी फरमायूं हुयूं। अहिड़ा बुज़ुर्ग महबूब जे मीलाद में वेंदा हा या मीलाद करे आराम फरमाईंदा हा, अख अख सां लॻंदी हुई त आमिना जे लाल जो दीदार थींदो हो। इन पुरफ़तुन दौर में असाई तव्हांखे बि इन्हनि महफ़िलुनि जो क़दुरु करणु खपे। लखें रुपया ख़र्च थियनि था लंगर जे मद में, डेकोरेशन, इको साउंड, आयल महिमाननि जी ख़ातिर तवाज़ु, त इहो ईअं मिड़ई लही मिठी न थिए, बल्कि हिननि महफ़िलुनि जो अदब कयूं, एहतराम कयूं, अक़ीदत कयूं, घरां खां अचूं त ज़हन ठाहे अचूं, महबूब जे मीलाद में खुशबू लगाए बावजू थी हबीब ते सलातूं पढ़ंदा ईंदासीं त पोइ मौजूदा असांजी आदत थींदी त मैं सो जाऊं या मुस्तफ़ा कहते कहते, खोले आंख सल्ले आला कहते कहते। महबूब जी हुब्ब मोहब्बत, हबीब जो इश्क ऐं महबूब जो उम्मती हुजण, इहा का आम ॻाल्हि कान्हे का। कुरान पाक जा जेके आयत सगोरी जा कुझु अल्फाज तव्हांजे साम्हूं मूं तिलावत कया आहिनि, उन्हनि जो तर्जुमो तफ़सीर तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे, सभई यक ज़ुबान थी मोहब्बत सां, शौक़ सां, ज़ौक़ सां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद और सलाम जो नज़रानो पढ़ंदो त अल्लाह पाक जे कलाम पाक जी आयत तिलावत करे उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। मोहब्बत सां सलाह सगोरी सल्लल्लाहु अना मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब
वल्लाह। दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकत कलाम पाक में इरशाद फरमायो, फल्लज़ीना आमनू बिही वअज़्ज़रूहु वनसरूहु वत्तबउन नूरल्लज़ी उनज़िल मअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो, फल्लज़ीना आमनू बिही, वो उहे शख्स भागन वारा, किस्मत वारा, नसीब वारा, बिही जो जेको ज़मीरा यो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे मोटे थो तो त इन आयत जी जेका इब्तिदा आहे उन इब्तिदा में अल्लाह पंहिंजे महबूब जूं वस्फ़ूं बयान फरमायो, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा लक़ब बयान फरमाया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाए थो, फल्लज़ीना आमनू बिही, वो उहे भागन वारा माण्हू जिनके मुझे महबूब मोहम्मद करीम ते कलमो नसीब थियो आ, हबीब जे उम्मत में शामिल थिया। मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन इस्लाम उन्हनि इख्तियार कयो, उन जा ब तरीक़ा, या त जद्दी पुष्टि हुननि खे ईमान मिलियो आ, जद्दी पुष्टि जेकॾहिं ईमान मिलियो आहे त इहो बि भागा पीउ मुस्लमान, ॾाढो मुस्लमान, पर ॾाढो मुस्लमान, तर ॾाढो ईअं सत अॻिते नस्लूं, यानी उन्हनि खे जद्दी पुष्टि ईमान जी दौलत नसीब थी। ॿिया वरी उहे आबा अजदाद काफ़िर हुआ, उन्हनि ज़िंदगी कुफ्र ऐं शिरक में गुज़ारी, पर उन्हनि जी औलाद खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकत ईमान जी दौलत अता फरमाई। हिकिड़ा उहे जेके पिछाड़ीअ में ईमान आंदा, हिकिड़ा उहे जिन पहिरीं ईमान आंदो आहे, ईअं कोन्हे त उहे ॿई बराबर आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु। भागवारा उहे जेके ईमान में सबक़त करे विया, अगराई खणी विया, हिजरत में भी सबक़त खणी विया, अगराई करे विया, अंसार यानी दीन जी मदद करण में भी अग भराई उन्हनि खे हासिल थी। ॿिया वरी उहे जिन खे हिजरत नसीब कान थी, उन्हनि खे अंसारी हुजण जो भी एज़ाज़ कोन मिलियो, पर उन्हनि मुहाजिरन ऐं अंसारनि जे तरीक़े ते हलिया, उन्हनि जे कद लॻा, उन्हनि जे पोयां आया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाए थो, रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु। ये एॾा त खुशबख्त आहिनि जो मां रब जी ज़ात बाबरकत इन्हनि जे लाइ इन्हनि जी हयातीअ में, ज़िंदगीअ में मां ऐलान थो कयां, इहे मां अल्लाह खां राज़ी, मां रब वरी इन्हनि खां राज़ी आहियां। जिनखे असां सहाबी सगोरो चऊं, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उहे पांधीअड़ा, को शाम खां आयो, को यमन खां आयो, को रूम खां आयो, को कहिड़ी कुंड खां, को कहिड़ी कुंड खां, बेटाई घोट फरमाईंदो आहे त पतंगनि पह कयो, मिड़िया मथे मच पसील सन लिचिया, सड़िया मथे सच, संता किचन कच, विचारन विनाइया। को किथां खां कहीं हबीब जी ज़ात बाबरकत जी बारगाह में आयो, मुस्तफा जी ज़ात बाबरकत जो ज़िक्र, हबीब पाक जी नबूवत, महबूब जो पैगाम रिसालत वारो,
हबीब जो तारुफ ये जहान में घुली वियो जिया मुश्क अंबर जी खुशबू जी दबिय जी और वो जे करे ढक्कन उन जो खोल जे खुशबू माहौल सा ये मुअत्तर थी विंदो आ माहौल सजो हुबकार जी विंदो आ बिला शक शुबा वा खुशबू ओ इत्र ओ मुश्क अंबर के हिकड़े इलाके के सैराब कंदो आ पर मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात अहली नबूवत जी अहली रिसालत जी खुशबू खणी आया जो हिकड़े कहीं इए चंद गज़ल चंद मीटरन या चंद फुटन या चंद मीलन या किलोमीटरन चंद गोठन या चंद इए शहरन या रियासतन पे मुहीत न बल्कि तबारकल्लज़ी नज़्ज़ल अल-फ़ुरक़ान अला अब्दिही लियकूना लिलआलमीन नज़ीरा। अल्लाह सी पंहिंजी वाखाण कई केॾो न मां बरकत वारो आहियां पंहिंजी तौहीद पंहिंजी तारीफ़ रब पाण पियो चए केॾो न मां रब बरकत वारो आहियां जो फुरकान यानी कुरान पंहिंजे ख़ास बाने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो पर इन जे लाइ नाज़िल कयो अथमि त जीअं इहो मुंहिंजो ख़ास बानो इहो मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम सभिनी जहाननि जे लाइ नबी बणिजी अचे नज़ीर माना डिज जो ख़बरों ॿुधाईंदड़ माना सभिनी जहाननि जे लाइ नबी बणिजी अचे ॿी जाइ ते अल्लाह ताला फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरम व नज़ीरा हबीब असां तोखे सभिनी इंसाननि जे लाइ बशीर बणाए मोकिलियो आहे माना ख़ुशीअ जूं ख़बरूं ॿुधाइण वारो नज़ीर बणाए मोकिलियो आहे माना डिज जूं ख़बरूं ॿुधाइण वारो जेको हबीब जहानन जे लाइ नज़ीर बणिजी अचे मुबशिर बणिजी अचे बशीर बणिजी अचे मौजादा इएं न तरगो इंसाननि जे लाइ नज़ीर बणिजी आयो आहे इंसाननि जे लाइ नबी बणिजी आयो आहे बल्कि अल्लाह ताला फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हबीब असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे माना रुगो इंसाननि जे लाइ न बल्कि जन्नात हुजनि हूरूं हुजनि मलाइका हुजनि ग़िलमान हुजनि जीत जामड़ा जानवर हुजनि पखी परिंदा हुजनि माना जेका काइनात आहे अल्लाह आलम मा सिवल्लाह मंतिक़ में फ़लसफ़े में चइबो आहे त आलम जी डेफिनेशन ई तारीफ़ इहा आहे जेको अल्लाह खां सवा आहे उहो आलम रब आलम में मौजूद कोन्हे को अल्लाह रब्बुल आलमीन जहाननि खे पैदा करण वारो आहे जहाननि खे पालण वारो आहे जहाननि जो पालणहार आहे पाण जहाननि में कोन्हे पर रब जेके जहान पैदा कया मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे लिखियो आहे त रब 80,000 जहान पैदा कया जॾहिं जहान 80,000 आहिनि ऐं उन्हनि 80,000 मां हिकिड़ो ई जहान आलम मौजूदात आलम दुनिया बा जंहिंमें असां ई तव्हां मौजूद आहियो हिन में हज़ारे लखे मख़लूक़ूं आहिनि कई हज़ार क़िस्म पखियुनि जा कई हज़ार क़िस्म जीतनि ऐं जामड़नि जा कई हज़ार क़िस्म जानवरनि जा कई हज़ार क़िस्म वणनि ऐं टिणनि जा रब सभिनी जहाननि जे लाइ 80,000 जहान उन खां घटि या मथे उन में जेके लखे करोड़े मख़लूक़ूं पर रब फरमाए थो ईअं न तरगो सिंधी ॻाल्हाइण वारा उर्दू ॻाल्हाइण वारा या ज़ुबान इस्तेमाल करे पंहिंजी ॻाल्हि अॻिते पहुचाइण वारा इंसान ऐं जिन्ननि
हूरों ऐं मलकन बल्कि अल्लाह जी ज़ात बाबरकात जो हबीब सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। हाणे जंहिंजो सिमो एॾो जंहिंजी नबूवत एॾी त पोइ मुंहिंजा दा उनखे अल्लाह सी मक़सद जे लाइ मोकिलियो आहे। क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत न क़ुरान पाक जूं केतिरियूं ई आयतूं जिन में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी उहा दुआ जेका खलीलुल्लाह ऐं ज़बीहुल्लाह बैतुल्लाह जी तामीर मुकम्मल करण खां बाद में घुरी रब खे अर्ज़ कयो रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। मन महबूब जो तारुफ अगई अहिड़ो हो जो अचण खां हज़ारे साल अॻ में इब्राहीम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम दुआ पिया घुरनि मुंहिंजा मौला उहो रसूल मोकिल जंहिंजो इंतज़ार पियो थिए। छा भला रुगो पंहिंजो जलवो ॾेखारण पियो अचे न यतलू अलैहिम आयातिक ज़रूर तुंहिंजो रसूल ईंदो त अची तुंहिंजूं आयतूं तिलावत कंदो व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह जिन अभरणनि में ईंदो उन्हनि खे किताब सुन्नत हदीस किताब ऐं हिकमत दानाई वारियूं ॻाल्हियूं सेखारींदो व युज़क्कीहिम उन्हनि जे ज़ाहिर खे बि पाक कंदो बातिन खे बि पाक कंदो। भला तू गालिब हिकमत वारो आहीं उहो महबूब मोकिल। अल्लाह ताला बी आयत में फरमायो कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमह व युअल्लिमुकुम मा लम तकूनू तालमून। जीअं नबीअनि चयो पिए त अहिड़ो रसूल अचे अल्लाह जी फरमाए तो ओड़ो ही मोकिलियो था। ये मुंहिंजो महबूब तव्हांखे क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो तव्हांखे किताब हिकमत सेखारींदो तव्हांजे ज़ाहिर ऐं बातिन खे पाक कंदो। इते वरी युज़क्कीकुम पहिरीं आहे माना क़ुरान पाक पढ़ाए तव्हांजे ज़ाहिर ऐं बातिन खे पाक करे पोइ तव्हांखे इल्म जी उन्हनि बुलंदियुनि ते पहुचाईंदो जो हिक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खाक के ज़र्रों को हम दो शे सुरैया कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए। ये शान है मेरे मुस्तफा की जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। हबीब बिला शक्को शबा हबीब ओ मेयार खणी आया ओ मकसद खणी आया। 13 साल ज़ाहिरी ऐलानी नबूत खां बाद में 13 साल तकरीबन 12 साल माना इन विच में न नमाज़ न रोज़ो न ज़कात न हज नमाज मेराज वारी रात तोहफे में मिली रोज़ो सन 2 हिजरी में फर्ज थियो ज़कात हिजरत जे 6 साल फर्ज थी हज हिजरत जे 8 साल फर्ज थियो 12 साल ज़ाहिरी ऐलानी नबूत खां बाद में हबीब जी ज़ात बाबरकात छा कंदो रहो कीअं अबू बकर मुस्तफा दे आयो कीअं फारूक आज़म हबीब दे आयो कीअं उस्मान गनी महबूब दे आयो कीअं हैदर करार हबीब जी खिदमत में आयो कीअं बिलाल हबशी मुस्तफा जे जुल्फन जो असीर बनियो कीअं अब्दुर रहमान बिन औफ जहिड़ो वडेरो रही सही मालदार हबीब जी फकीरी
ऐं गुलामी में आयो आ किया साद बिन अबी वक़ास महबूब जी खिदमत में आयो आ रोम खां सुहेब अचे पयो फारस खां सलमान अचे पयो त पैदा परावा पिया तवल हिन मोहम्मद करीम जो अखलाक अहिड़ो आ उथण अहिड़ो आ वेहण अहिड़ो आ हिन जी सूरत अहिड़ी आ हिन जो खाइण अहिड़ो आ हिन जो पीअण अहिड़ो आ तो हिकिड़ो चकर जेको आयो वरी मोटी कॾहिं उन पोइते कोन ॾिठो आ पीउ मुस्लमान नाहे परवाह नाहे पुटनि कलमो कोन पढ़ियो आ परवाह कान्हे का भाउरनि कलमो कोन पढ़ियो आ परवाह कान्हे का खुदा जो कसम असां नारो हणंदा आहियूं त गुलाम ये रसूल में मौत भी कबूल है पर खुदा जो कसम नबी दा सहाबी हकीकी माना में ॿुधाईंदा हा अमली तौर ते त गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते ये सर कट जाए या रह जाए वो परवाह नहीं करते कड़ी हुआ मिकनातीसी ताकत हुई कहो ओ कमाल हो हबीब ने कहो हथियार हो ये उलमाए किराम असा जो उस्ताद बल्कि उस्तादन जो उस्तादुल उलमा सैयद हजरत अल्लामा मुफ्ती अली अकबर महर सिकंदरी दामत बरकातुल आलिया तशरीफ फरमा आगल सै मौलाना मोहम्मद यूनुस साहब तशरीफ फरमा आगल असा जो नौजवान उभरंदड़ आलिम दीन मौलाना असलम रजा सिकंदरी साहब तशरीफ फरमा आगल खुदा जो कसम ये 12 साल हबीब झरन में झंगन में ताइफ जे वादन में हा शेब अबी तालिब जे उन घाटन में मुस्तफा करीम ॾींहुं रात हिक करे जेकॾहिं लोली ॾिनी आ त क़ुरान जी ॾिनी आ हबीब जेकॾहिं पढ़ियो आ त क़ुरान पढ़ियो आ केतिरो पढ़ियो अथई ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा ऐ चोॾी जे चंड जहिड़ी सूरत रखण वारा मुंहिंजा महबूब बल्कि चोॾी जे चंड खां बि वधीक हसीन ऐं जमील मुंहिंजा महबूब ताहा हुरूफ मुक़त्तात पर बुज़ुर्गनि मुफ़स्सिरनि लिखियो आहे इन जो अबजद जे एतबार सां ता ऐं हाजा जेकॾहिं अंग अखर माना अदद इन्हनि जा अदद शुमार कया वञनि त अदद निकिरे थो 14 जो ताहा जी माना आहे ऐं चोॾी जे चंड खां वधीक हसीन ऐं जमील चहिरो रखण वारा जे पीर महर अली शाह गोलनवी रहमतुल्लाह ताला ने फरमायो मुख चन्न बदर शाह शानी मथे चमक दी लाट नूरानी मुख चन्न बदर शाशानी मथे चमक दी लाट नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखिया हिन मदबरिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला कावड़ा सुभान अल्लाह या रसूल अल्लाह असां त प्रोग्राम खे रांदो मुख़्तसर करण में हासी फकीरनि खे असां चयो त जी महिरबानी कयो जमात माशाअल्लाह शौक़ ज़ौक़ सां वेठी आहे जॾहिं झूटा हणंदा तॾहिं ख़तीब वेंदो त पोइ ख़तीब जो अधु कलाक त रुगो जागरण में लॻंदो पर जमात इहे जाॻियल आहे घणो टाइम बि न थियो आहे न भाउ जदों टाइम न थियो आहे न 10 सवा 10 साढा 10 इहो को टाइम न आहे पर जागी वेहो सुभान अल्लाह जी सदा लॻायो त जीअं ख़बर पवे त मुस्तफ़ा जा परवाना हबीब जो ज़िक्र ॿुधण आया हज़रत पीर महर अली शाह फरमाए थो इस सूरत में जाना खा के
जाने जहाना खां इस सूरत नो में जाना खा जाना के जाने जहाना खा सच आखे रब दे में शाना खा सच्ची आखे रब दे में शाना खा जिस शान तो शाना सब बनिया सुभान अल्लाह। काश ओ पीर मर अली शाह वारे इश्क जी का जर्री मिली पई। मर अली चवे थे अज सिक मित्रा दी वधेरी क्यों दिलड़ी उदासे घनेरी अज सिक मित्रा दी वधेरी क्यों दिलड़ी उदासे लूलू विच शौक जगेरी अज नैना ने लाया क्यों झरिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह का सूरे बकरा कान्ही कहा सेकंड बुकोंडो लगे जे करे चवंदासी पढ़ंदासी त सवाब मिलंदो जिन इंतजाम कयो आहे उन्हनि जे बि लेखे में सवाब वेंदो। ये सवाब जो कम आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मार अली शाह खे ख़बर हुई त माण्हू ॾाढा पक्का पैदा थींदा ना त मालिक खां त सुभान अल्लाह बि मां चवां सुभान अल्लाह। मां अजमलक मां अहसनक मां अकमलक किथे मेहर अली किथे तेरी सना मुश्ताक खिया किथे जालड़िया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह। हम फरमाए तो तोहा ऐ चोडी जे चंड खां वधीक हसीन ऐं जमील मुंहिंजा महबूब ऐं छो न महबूब हुजे इते त तोहा पर क़ुरान थो चवे वक़्तुहा इते अबजद कोन्हे इते आदत कोन्हे इते मुक़द्दरात कोन्हे इते वक़्तुहा महबूब तुंहिंजे चेहरे जो कसम आहे। हाणे चेहरो दुहा चेहरे खे त कोन चइबो आहे तशबीह दुहा सां ॾिनी वई आहे। दुहा जी माना आहे चाश्त जो वक़्तु छो त उन टाइम ते सिज उभरंदो आहे आब ताब सां पंहिंजी रोशनी ॾियणु शुरू कंदो आहे जहाननि ते पंहिंजो सिको ॼमाईंदो आहे। उन टाइम ते न उस हूंदी आहे न गर्मी हूंदी आहे न तपिश उन जी माण्हुनि खे तंग कंदी आहे। सुबुह सुबुह जो टाइम हूंदो आहे सिज वणंदो आहे सिज जी रोशनी वणंदी आहे। रब फरमाए थो हा मुस्तफ़ा सिज आहे हबीब खे तशबीह ॾिया त महबूब जो चेहरो चमकंदड़ आहे पर ईअं तव्हां त वद्दुहा कसम हबीब तुंहिंजे चेहरे जो आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत इमाम अहमद रज़ा फादिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह खां पुछा कयो साईं तव्हां ॿुधायो महबूब खे सिज चइजे चवे थो न भला हबीब खे चोॾीअ जो चंड चइजे चवे थो न साईं भला छा चइजे आला हज़रत फरमाए थो खुर्शीद था किस जोर पर हाँ पढ़े के चमका था कमर। आहे बालिम जो कौल माना शेर वरी आहे भी ये समझो त कुरान पाक जे आयत जी रोशनी में खुर्शीद था किस जोर पर हाँ पढ़े के चमका था कमर। कमर माना चंद खुर्शीद था किस जोर पर हाँ पढ़े के चमका था कमर
पर्दा जब वो रुख हुआ यानी हबीब जे जुल्फूं महबूब जे चेहरे ते हुयूं पर जॾहिं चेहरे का जुल्फूं हटियूं हबीब जो चेहरो साफ आयो त पोइ चवे थो बेपर्दा जब वो रुख हुआ ये भी नहीं वो भी नहीं बेटाई घोट में इहे चयो न खणी नेण खुमार मां जा कहीं नाज़ नज़र सूरज शाखूं थकियूं उमानू कमर तारा कतियूं ताइब थिया मुझो देखी दे दिल भर पो झको थियो जो हर मुझे जान बजे त जमाल सी हबीब सां कंहिंजो मुक़ाबिलो आहे ही कोन हजरत सैयदा तैयबा बीबी आमिना रज़ी अल्लाह तआला अन्हा महबूब जी पाक मां तैयब मां उहा मां जे अल्लाह जी अमानत खे पंहिंजे पेट में सांढियो उहा आमिना जंहिंजे पेट में हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा रब जी ज़ात बाबरकात दी इहा कुदरत वा अल्लाह जो कानून ऐं दस्तूर ॿार जा चिट उन जा चेहरा उन जो जिस्म उन जा हथ उन जा पैर उन जी तस्वीर रब मां जे पेट में रहम में चिटींदो आहे अख कहिड़ी हुजे हा नक कहिड़ो हुजे दिल कहिड़ा हुजनि पेशानी कहिड़ी हुजे वार कहिड़ा हुजनि चप कहिड़ा हुजनि खादी कहिड़ी हुजे हथ कहिड़ो हुजे पैर कहिड़ो हुजे ठाहिण वारो रब आहे पर रब फरमाए थो मां जे पेट में इहो सारो जेको बि महलो आहे इहो मां जे पेट में थींदो आहे 8 महीना 9 महीना ॿार मां जे पेट में रहंदो आहे पर वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे साम्हूं तुंहिंजो सहाबी तोखे पियो चवे अहसन मिन कलम तरक़त ऐनी व अजमल मिन कलम तलिद निसाउ व अहसन मिन कलम तरक़त ऐनी व अजमल मिन कलम तलिद निसाउ खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाउ मौलवी साहब तव्हां खे जॻह में वेठो हाणे नारन साबित जागो नारे तकबीर नारे रिसालत नारे